नाज़िन ज़िले टंडोला यार जे तारीख़ी शहर बुकेरा शरीफ जे भर में क़ाइम कयल सोलंगी आबाद में ग़रीब ख़ानदान से ताल्लुक़ रखंदड़ इरफान अली लाशारी ग़रीब त आहे पर पंहिंजे फ़न में तमाम घणो शाहूकार आहे। संदसि हथनि में अहिड़ो त जादू आहे जो संदसि ठाहियल तस्वीरूं ॾिसी बिना तारीफ़ जे रहिजी नथो सघिजे। सिंध हुकूमत खे घुर्जे त हिन मिस्कीन नौजवान जी हौसला अफ़ज़ाई करे त जीअं इंटरनेशनल लेवल ते संदसि तस्वीरुनि जी नुमाइश थी सघे। उन हवाले सां ॾिसूं था बुकेरा शरीफ मां झंडू सोलंगी जी ही रिपोर्ट। कहिड़ी धरती ले वंजे 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 कहिड़ी धरती ले वंजे। सिंध सजी सोन आहे, सिंध जी चिकी मिट्टी मां तमाम वडन दानिश्वरन ॾाहनि आर्टिसन जन्म वरतो आहे। ज़िले टंडोला यार जी तारीख़ी शहर बुकेरा शरीफ जे भर में सोलंगी आबाद कॉलोनी में रायश पज़ीर इरफान अली लाशारी तमाम वडो आर्टिस्ट आहे। संदसि हथन में कमाल जो जादू आहे। इरफान लाशारी गरीब हुअण बावजूद भी संदसि नंढे हूंदे खां ई हथ सां तस्वीरूं ठाहिण जो मशगूलो रहियो आहे। इरफान अली लाशारी मेरान टीवी सां वीचार हिन रीत वंडिया। शौक़ जो आहे सो मूंखे स्कूल जे दौर खां जागियो। स्कूल जे दौर खां मूं हिन कम जी स्टार्टिंग कई ऐं चौथे दर्जे खां उन खां पोइ 6 दर्जे में आयसि त मूं कमर्शियल कमु कयो जंहिंमें साइन बोर्डनि दुकान जो लिखाइण रिक्शा पेंटिंग वग़ैरह जेको आहे इन जी स्टार्टिंग कई ऐं उन खे हाणे मूं पंहिंजो रोज़ी ज़रियो बणाए छॾियो आहे। गुज़र सफ़र हिन कम ते आहे ऐं हीअ जेको पेंटिंग तव्हां ॾिसो था पिया लॻल आहिनि हीअ सभु मूं घर में वेही ठाहियूं आहिनि। हिन जी न का करे नुमाइश ते या न को कंहिं कॾहिं को अहिड़ो ऑर्डर कयो ऑर्डर ते तस्वीरूं ठाहियूं आहिनि। बाक़ी हिननि जी का बि माना वैल्यूएबल मतिलबु कान थी आहे अञा ताईं। ऐं बाक़ी जेको मुंहिंजो कमर्शियल कमु आहे उहो बि आउं पेंटिंग जो ई कंदो आहियां जंहिंमें मुंहिंजो गुज़र हलंदो आहे। ऐं चाहियां थो त मुंहिंजे कम खे वधि में वधि प्रमोट कयो वञे ऐं मुझे कम के नुमाइशन ते रसायो वञे जीअं हिन कम खे अॻिते हलाए सघां। सिर्फ़ु पंहिंजे घर में महफ़ूज़ करे न रखां। हिकिड़ी सिनरी का तक़रीबन मुंहिंजो 2 खां 3 हज़ार रुपया ख़र्च थियो। हुन में कपिड़ो बि लॻंदो आहे ऐं काठी फ्रेम वरी वाढे खे ॾियूं वाढे जो ख़र्चो उन खां अलावा कलरनि जो ख़र्चो मतिलबु त हिकिड़ी पेंटिंग में 2 खां 3 हज़ार रुपया नंढी पेंटिंग में ख़र्च अची थो वञे। अलावा कंहिं बि सकावत खाते या कंहिं बि DC कंहिं बि नुमाइंदे मतिलबु त अहिड़ी का ॻाल्हि कान कई आहे न की कंहिं कॉल कई आहे न की कंहिं कम जे बारे में पुछियो आहे। मूंखे यकीन आहे छो त मुंहिंजा पंहिंजा ई आहिनि माना या जेके पंहिंजा रिपोर्टर आहिनि ऐं तक़रीबन सिंध खे कवरेज कंदा आहिनि त माशाल्लाह मूंखे यकीन आहे त हीअ सुठी मुंहिंजी जेका असां मूंखे सपोर्ट कंदा ऐं मुंहिंजी कम खे अॻिते वधण मुंहिंजी मदद कंदा। हुकूमत खे घुर्जे त हिन मिस्कीन नौजवान जी सार लधी वञे त जीअं संदसि हौसला अफ़ज़ाई थी सघे। कैमरामैन नादर सोलंगी सां गॾु झंडो सोलंगी, मेरान टीवी, बुकेरा।